औस्ता मोहम्मद की तहसील गंदाखा के रिहायशी अल्लाह रखा जमाली और हुसैन जमाली ने SHO गंदाखा के जुल्म और ज्यादती के खिलाफ औस्ता मोहम्मद प्रेस क्लब के सामने एहतजाजी मुजाहिरा करते हुए कहा कि हमारे खानदान के कुछ लोगों ने नाजायज तरीके से हमारी जमीनों पर कब्जा कर रखा है और आए रोज हमारे घरों पर फायरिंग करके चले जाते हैं, जिसके बाइस घर वाले खौफ और हिरास में मुब्तला हो गए हैं। को जो बरस टणी चई या झेड़ो वारियो या सुबह ताईं घर खाली कयो। असां जहिड़ो जो ताक़त न हुयो असां घर खाली करे वियासीं। हिन महिल असां आयासीं, असां अपील करूं था हुकूमत के गंदा के SH ॾे वियासीं, उन टाल मटल में ॻाल्हि पूरो आहे, या पैसा ॾिनसि या कोई अहिड़ो ई ॻाल्हि आहे जो असां वटि पैसो न आहे ॾियूं सां वञी 50-60 हज़ार त पोइ असांजो FIR खणे आहे। बसि ईअं ॻाल्हियुनि में आओ हीअं टीर मटीर करे तो पर असां तालीम याफ़्ता माण्हू आहियूं, आख़िरी दम आख़िरी साह ताईं हिन सां कानून जे ज़रिए ते विढ़ंदा रहंदासीं। जो इहो ई किरदारु आहे। पुलिस वटि असां वञूं था, पुलिस चए त हा भा पुट इहो ॻाल्हि खे ॾिसंदासीं, फलाणे वॾेरे फ़ोन कयुमि, उहो मसइलो तव्हांजो हल कंदो। असां चऊं था वॾेरनि त 100 दफ़ा मसइलो हल कयो आहे, असांखे ॼाण हो मारे थो, ठीकु आहे न। असां चऊं था कि हिन जो अहिड़ो ज़रियो हुजे जे किथे अहिड़ो ज़रिए जॻह ते दस्तखत करे ॾे जो उन खां पोइ असांजो नालो ई न वठे। इसके अलावा उनका मजीद कहना था कि SHO गंदाखा की वजह से इलाके में हालात भी दिन ब दिन खराब होते जा रहे हैं। गरीब आवाम का कोई पुरसान हाल नहीं है। उन्होंने IG बलूचिस्तान, DIG नसीराबाद और आला हुकाम से मुतालबा किया है कि उन्हें इंसाफ फराहम किया जाए। वश न्यूज़, औस्ता मोहम्मद।